ये वही कार थी वही। हम दुआ लिखते रहे, वो दगा पढ़ते रहे, एक नुक्ते ने महरम से मुजरिम बना दिया। हालत ॾिसो, ॿिया मसइला सभु हल थी विया, सिंध सुखी थी वई, अगवा धाड़ा फुरूं सभु ख़तमु थी विया, सिंध साई थी वई आहे, अमन अमान लॻो पियो आहे, तालीम हाई लेवल जी लॻी पई आहे, शागिर्दनि खे हक़ मिली विया, बेरोज़गारनि खे सभिनी खे रोज़गार मिली वियो, सिंध माशाल्लाह हाणे टॉप ते आहे दुनिया में। हाणे हिते अची सभु पहुता आहिनि। मुमताज़ मौलाई इहो कीअं चयो आहे, बहरिया आओ सिंध से आओ। बाबा उहो चवे थो बहरिया आओ डिफेंस से आओ, उन चयो अहिड़े स्टाइल में, तव्हांखे ईअं लॻे थो त चए थो बहरिया आओ सिंध से आओ, त बहरिया खे अलॻि कयो अथई, सिंध सिंध खां ॿाहिरि आहे छा बहरिया टाउन? यार गानो आहे, कलाम आहे हिकिड़ो, हुन बलोची धुन ते चयो आहे, ऐं हुनजो आवाज़ु जेको आहे तव्हांखे वणे थो या नथो वणे, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर सभु शुरू थी आहे त लॻी आहे हुनजे कढ बसि। मुमताज़ मौलाई ईअं छो चयो? और मुमताज़ मौलाई ईअं बि त चयो आहे न, हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़े हैं सारे। उन ते सभिनी टिक टाक ठाहिया, मशहूरु बि थी वियो माशाल्लाह, मिलियंस में हलियो। हाणे हुन गानो चयो आहे, इहो उर्दू गानो बलोची धुन ते, ॾाढो सुठो म्यूज़िक आहे, सुठी शाइरी आहे आशिक़ हुसैन ज़रदारी साहिब जी। हुनजी शाइरी त न आहे मुंहिंजे ख़्याल में, कंहिं ॿिए जी शाइरी हूंदी, नालो मिड़ई आशिक़ ज़रदारी साहिब जो आहे। हिकिड़ो सुठो गानो आहे, गाने खे गानो करे ॿुधो न, उनखे सिंध जो इशू छो था ठाहियो? होॾे हो केनाल ठही वियो आहे जलालपुर वारो, केनाल खुली वियो आहे, पाणी चोरी थी वियो सिंध जो, हिते सां असां माण्हू शुरू थी विया। मुमताज़ मौलाई इहो कीअं चयो, सिंध से आओ बहरिया आओ सिंध से? बाबा चवे थो बहरिया आओ डिफेंस से आओ, मेरे सारे फैंस आओ, ईअं थो चए। ख़बर पए नथी तव्हांखे बि यार, रुॻो शुरू थी था, छा कयूं यार।